वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 27 आइनी तरमीम आणण ते इतफ़ाक़ करे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी लाहौर में शहबाज शरीफ सां मुलाक़ात। नए आइनी तरमीम लाइ मौलाना फज़लुर रहमान खे बि एतमाद में वठण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी हुकूमत जी अहम इतिहादी जमायत आहे। मईशियत जे इस्तेहकाम लाइ हुकूमती हर कदम ते साथ ॾिनो आहे। 26 आइनी तरमीम जी मंज़ूरी जो क्रेडिट समूरियुनि इतिहादी पार्टियुनि ॾांहुं वञे थो। वज़ीर-ए-आज़म जी पीपल्स पार्टी चेयरमैन सां ॻाल्हि ॿोल। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जमहूरियत ऐं पार्लियामेंट जी मज़बूती लाइ गॾिजी हलंदासीं। गैर जमहूरी ताक़तुनि जो रस्तो रोकण जे लाइ 26 आइनी तरमीम लाभाइती साबित थींदी। बालारल कश्मीर ते भारतीय फ़ौज गैर क़ानूनी कब्ज़े ख़िलाफ़ सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरियुनि पारां कारो ॾींहुं मल्हायो वियो। भारत जी गैर क़ानूनी कब्ज़े ख़िलाफ़ जम्मू कश्मीर में मुकम्मल हड़ताल। पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में मार्च, रैलियूं ऐं सेमिनार। 27 अक्टूबर 1947 ते भारत पंहिंजी फ़ौज कश्मीर में लाहे गैर क़ानूनी कब्ज़ो कयो हो। कश्मीरी भारत खे वाज़ह पैगाम ॾेई रहिया आहिनि त हू कॾहिं बि पंहिंजे मादरे वतन ते गैर क़ानूनी कब्ज़े खे क़बूल न कंदा। कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ सिंध समेत सॼे मुल्क में रैलियूं कढियूं वयूं। इस्लामाबाद में शाराए दस्तूर ते रैली, कराची, मलीर, हैदराबाद, लाड़काड़ो, खैरपुर, नवाबशाह, जेकोबाद, शिकारपुर, घोड़की, टंडोलायार, मिठी, उमरकोट, कशमोर, कंदकोट, बदीन, कंबर, दादू, मछियारी में रैलियूं कढियूं वयूं। नसीराबाद, रतोदेरो, डोकरी, नवदेरो, सामारो, डीपलो, पिथोरो, ओबावलो ऐं सनिस समेत ॿियनि शहरनि में बि रैलियूं। कश्मीरियुनि जी सिफ़ारती, इख़लाक़ी ऐं सियासी हिमायत जारी रखण जो अज़म। जाबराड़ा कदम कश्मीरियुनि जी हक़ीक़ी ख़्वाहिशुनि खे दॿाए नथा सघनि। 77 साल अॻु अॼोके ॾींहं ते भारत कश्मीर ते कब्ज़ो कयो। भारतीय क़ाबिज़ फ़ौज कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रही आहे। कश्मीरी अवाम जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। पाकिस्तान कश्मीरियुनि जी अख़लाक़ी, सिफ़ारती ऐं सियासी हिमायत जारी रखंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो कश्मीर जे कारे ॾिहाड़े जे मौक़े ते बयानु। मज़लूम कश्मीरियुनि लाइ असांजी हिमायत हमेशह रहंदी। बालारल कश्मीर में जारी इंसानी हक़नि जी पामाली जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो। पाकिस्तान कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां मज़बूती सां गॾु बीठो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर ब्लैक डे ते पैगाम। संदसि चवणु आहे त ख़िते में इंसाफ़, अमुन ऐं आज़ादी लाइ कश्मीर मसइले जो हल अहंटर आहे। पीपल्स पार्टी लाइ कश्मीर कास हमेशह बुनियादी अहमियत जो मामिलो रहियो आहे। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी कश्मीर लाइ बेमिसाल सोच अॼु बि मशलेरा आहे। सिक्योरिटी फोर्सेस जा उत्तर वज़ीरिस्तान ऐं ख़ैबर में धारदार ऑपरेशन। 4 ख़्वारिजी दहशतगर्द मारिजी विया। धमाकेदार मादो ऐं हथियार हथ। उत्तर वज़ीरिस्तान में ॻुझे इतला ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾे वठि बाद दहशतगर्द इंसाफुल्ला समेत 2 ख़्वारिजी मारिजी विया। ख़ैबर में बि कार्रवाई दौरान 2 ख़्वारिजी दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो कयो वियो। 3 ज़ख़्मी। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत ख़तम करण लाइ पुरज़म आहे। मारिजी वियल ख़्वारिजी क़ानून लागू कंदड़ अहलकारनि ऐं शहरुनि ते हमलनि में मुलविस हुआ। वज़ीर-ए-आज़म पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा। शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस बहादुरी सां 4 ख़्वारिजीन खे जहन्नुम भेड़ो कयो आहे। दहशतगर्दी जे मुकम्मल ख़ात्मे ताईं जंग जारी रहंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते फोर्सेस खे ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवणु आहे त फोर्सेस वक़्त सिर कार्रवाई कंदे दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाए छॾियो। क़ौम खे बहादुर सिक्योरिटी फोर्सेस ते फ़ख़्रु आहे। ख़वारिजी फितने जे ख़ात्मे लाइ क़ौम सिक्योरिटी फोर्सेस सां गॾु बीठल आहे। पोलो मैच ॾिसी ख़ुशी थी आहे त मर्दनि सां गॾु औरतूं बि पोलो खेॾी रहियूं आहिनि। पीपल्स पार्टी सदाई अहिड़नि प्रोग्रामनि खे हथी ॾियारींदी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लाहौर में पोलो टूर्नामेंट जे फाइनल में ख़ासि महिमान तौरु शिरकत करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त पोलो टूर्नामेंट में छाती जे कैंसर खां आगाही बि ॾिनी वञे। पोलो टूर्नामेंट पाकिस्तान समेत सॼी दुनिया में ब्रेस्ट कैंसर जी आगाही जे हवाले सां हाकारी साबित थींदी। PTI बानी जी हिमायत में इसराइली लॉबी सॼी दुनिया में सरगर्म आहे। उन जे पुठियां बानी PTI जे अॻूणी ज़ाल ऐं अॻूणो सालो गोल्डस्मिथ आहे। PTI जे बानी खे रिलीफ मिली रहियो आहे। डॉक्टर इसरार जूं ॻाल्हियूं दुरुस्त साबित थियनि पियूं त PTI बानी खे इज़राइल असां ते मढ़ियो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं।
संदस चवण आहे त तहरीक इंसाफ जा कारकुन मासूम आहिनि। गठजोड़ बानी पीटीआई ऐं इज़राइल जो आहे। पीटीआई बानी जी तकलीफ़ सां इज़राइल जूं रड़ियूं निकिरनि थियूं। साबित थिए थो त हू इज़राइल जो पैदा कयल फितनो आहे। कराची जे शहरुनि लाइ येलो लाइन BRT अहम रिथा शुरू करे छॾी आहे। वर्ल्ड बैंक जे सहकार सां 100 अरब रुपयनि जी लागत सां शुरू कयल हिन मंसूबे जो ट्रैक 21 किलोमीटर ताईं हूंदो। ठेकेदार 18 महीननि जे अंदरि रिथा मुकमल करण जी ख़ातिरी कराई आहे, पर असीं चाहियूं था त हीउ मंसूबो उन खां पहिरीं मुकमल थी वञे। आलमी बैंक सां ॻाल्हाईंदासीं त हिन रूट ते EV बसूं बि हलायूं। पाकिस्तान में माहौल दोस्त बसूं पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत शुरू कयूं आहे। जल्द डबल डेकर बसूं बि हलाईंदासीं। येलो लाइन BRT जी तरक़ियाती कम जो जाइज़ो वठण खां पोइ सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे जे दौरे लाइ स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। क़ौमी टीम ऑस्ट्रेलिया में 3 वनडे ऐं 3 T20 मैचिस खेॾंदी। ज़िम्बाब्वे जे दौरे में बि 3 वनडे ऐं 3 T20 मैचिस खेॾियूं वेंदियूं। ज़िम्बाब्वे जे दौरे लाइ बाबर आज़म, नसीम शाह ऐं शाहीन आफरीदी खे आराम ॾिनो वेंदो। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ौमी टीम जे सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जो ऐलान करे छॾियो। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान A कैटेगरी में बरक़रार। शाहीन आफरीदी ऐं नसीम शाह B कैटेगरी में शामिल। शान मसूद जी B कैटेगरी में शमूलियत कप्तानी सां मशरूत। अब्दुल्ला शफ़ीक, शादाब खान, इब्रार अहमद, साजिद खान, सलमान अली आगा ऐं सऊद शकील C कैटेगरी में शामिल। नोमान अली जी C कैटेगरी फिटनेस सां मशरूत कई वई।